नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कैम ब्रेकिंग ॾींदा हलूं त अमरकोट में PS 52 ज़मनी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 70 पोलिंग स्टेशन जा रिज़ल्ट जारी थी विया आहिनि। अमरकोट में PS 52 जे GDA जे उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 16,789 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अमीर अली शाह खे 38,157 वोट मिलिया आहिनि। PS 52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अमीर अली शाह खे 21,368 वोटनि जी सरसरी हासिल है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कैम ब्रेकिंग ॾींदा हलूं त अमरकोट में PS 52 ज़मनी चूंड जा गैर हतमी गैर सरकारी 70 पोलिंग स्टेशन जा रिज़ल्ट जारी थी विया आहिनि। अमरकोट में PS 52 जे GDA जे उम्मीदवार डॉक्टर अरबाब गुलाम रहीम 16,789 वोट मिलिया आहिनि, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अमीर अली शाह खे 38,157 वोट मिलिया आहिनि। PS 52 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार अमीर अली शाह खे 21,368 वोटनि जी सरसरी हासिल है।